अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु तक़रीबन शाम जा 5 थी रहिया आहिनि ऐं पाण जेको आहे सो फस्ट ईयर इंटर जी एग्ज़ामिनेशन ब्रांच में मौजूदु आहियूं। नौजवान कमु कनि पिया, जेके कंसर्न असांजा लाॻापियल अमलो आहे उहो मुसलसल कमु करे पियो। फस्ट ईयर जा जेके इम्तिहानी फार्म आहिनि उहे असां मुकमल करे चुका आहियूं, पर उन जे बावजूदि जेका असां वटि डेटा आहे त हींअर ताईं काफ़ी सारा अहिड़ा बि नौजवान शागिर्द आहिनि जिन कंहिं न कंहिं उस्ताद जे हवाले सां, कंहिं क्लार्क जे हवाले सां, कंहिं न कंहिं हवाले सां असां ताईं अप्रोच कई, ही फार्म उन टाइम ते सबमिट कराया। बाद में उन्हनि हिकिड़ो दफ़ो वराए पोइ हिते न ॾिठो आहे त हुनजो इनरोलमेंट थी आहे या इम्तिहानी फार्म भरियो आहे न आहे भरियो। अहिड़ा खोड़ सारा फार्म स्टिल अञा ताईं पेंडिंग में आहिनि जेके असांखे हिकिड़े 2 ॾींहंनि में जेको आहे सो बोर्ड ऑफिस में जमा कराइण, न जमा कराइण जी सूरत में यकीनन उनजो इम्तिहानी फार्म रहिजी वेंदो। हिन वक़्तु शाम जे वक़्तु आउं सिर्फ़ु इन करे आयुसि त जेको कमु रहियल आहे त असीं उनखे जेको आहे सो फिल्टर करे ऐं चङी तरह असां जेको आहे सो बोर्ड ताईं पहुचायूं। पर कंसर्न क्लार्क ॿुधाए थो त हींअर ताईं बि एतिरा खोड़ सारा शागिर्द आहिनि जिन जेको आहे सो पंहिंजी इम्तिहानी जेको आहे सो फार्म भरण में पंहिंजी मार्कशीट ऐं फ़ोटू जमा न कराइनि। महिरबानी कयो, जेसि ताईं मुंहिंजो मैसेज वञे थो, ताउन कयो, वालदेन ताउन कनि, सिविल सोसाइटी ताउन करे ऐं उहे शागिर्द जेके इन कॉलेज जे अंदरि पढ़नि पिया उहे बि इन मैसेज खे अॻिते शेयर कनि त उहे शागिर्द जेके रहिजी विया आहिनि, जंहिंजी मार्कशीट ओरिजिनल नाहे जमा थियल, उहे महिरबानी कयो पंहिंजी ओरिजिनल मार्कशीट ऐं 2 फ़ोटू जमा करायो। अञा बि कुझु ॾींहं आहिनि, हिकिड़ो 2 ॾींहं आहे जंहिंमें असीं इहे फार्म मुकमल करे उनजी सॼी डेटा ठाहे अपलोड करे उते मोकिलींदासीं। महिरबानी कयो, ताउन कयो। वक़्तु गुज़रण खां पोइ सभु को सिफ़ारिशूं उड़ाईंदो आहे ऐं चव चवा कराईंदो आहे ऐं मिनथूं कंदो आहे। उन मिनथूं ऐं सिफ़ारिश ऐं चव चवा कराइण खां बहितर आहे त वक़्त ते अचो, पंहिंजो फार्म भरायो। हिन वक़्तु सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर असीं अपील कयूं था, जेके रहिजी वियल शागिर्द आहिनि उहो कॉलेज अचो। सुभाणे सॼो ॾींहुं डिपार्टमेंट हिते वेही तव्हां सां गॾु कमु कंदो, जेके फार्म रहियल आहिनि उनखे भरींदासीं। हींअर 5 बजे ताईं बि नौजवान हिते असां सां कम में मशगूल आहिनि, त ताउन कयो। अवां जे ताउन जी असांखे शदीद ज़रूरत आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।